अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कोरोना जी टी लहर पहिरें ॿिनि लहरुनि खां वधीक शिदत वारी आहे। ख़बर नाहे त कोरोना जी लहर केतिरी हद ताईं वेंदी। असां जूं इस्पतालूं भरजंदियूं वञनि पियूं। असांखे कोरोना वैक्सीन मिलण में बि ताख़ीर थी रही आहे। कारोबार फैक्ट्रियूं बंदि करे नथा सघूं। तमामु पाकिस्तानी SOPs ते अमल कनि ऐं वधि खां वधि एहतियात कनि। वज़ीर आज़म जो क़ौम खे पैगाम। स्पीकर पंजाब असेंबली परवेज़ इलाहीअ चयो आहे त कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ ॻाल्हियूं घटि, वैक्सीन जो बंदोबस्तु वधीक कयो वञे। खिते जे सभिनी मुल्कनि खां पाकिस्तान वैक्सीन में सभ खां पोइते आहे। ऐं NCOC जा नवां फ़ैसिला 8% खां वधीक कोरोना जी शरह वारे इलाइक़नि में सुभाणे खां लॉकडाउन। 5 अप्रैल खां शादीअ समेत तमामु इज्तिमाउनि ते पाबंदी। रेलवे खाते पारां मुसाफ़िर ट्रेनुनि जो तादाद 50% करण जो फ़ैसिलो। नवाबशाह जे इलाइक़े गरीबाबाद जे रहवासी महर अली शेख, रोशन अली शेख, अब्दुल रज़ाक ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां स्टेट लाइफ इंश्योरेंस नवाबशाह जे अमले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे वालिद ज़वार रजब अली शेख जी स्टेट लाइफ इंश्योरेंस में 5 लख रुपयनि जी पॉलिसी रखियल हुई, जॾहिं त असांजो वालिद 2020 में वफ़ात करे वियो आहे। जॾहिं त हू 5 लख जे बजाए इंश्योरेंस 2,11,000 रुपया ॾियनि था, जॾहिं त बक़ाया पैसा पाण खणनि था, जेको असां सां ज़ुल्म आहे। हुननि चयो त स्टेट लाइफ इंश्योरेंस वारा केतिरनि ई ग़रीबनि जा पहिरियां बि ईअं पैसा हड़प करे चुका आहिनि, जिन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे खेनि सज़ा ॾिनी वञे। सकरंड में गंदगी वधण सबबि गटरनि जो पाणी रोडनि रस्तनि ते अची वियो, जंहिं ते शहर टाउन इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ एहतिजाज कयो, जंहिं ते उन्हनि चयो त काज़ी अहमद रोड ऐं हुसैनाबाद कॉलोनी गंदगीअ जो ढेर बणिजी वई आहे, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त जल्द खां जल्द शहर जी सफ़ाईअ जे निज़ाम खे बहितर बणायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।